दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहानी जो उनवान आहे लालच बुरी बला आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त कंहिं ॻोठ में हिकु लालची काठियर पंहिंजे ॿारनि सां गॾु रहंदो हो। वटसि हिकु कुहाड़ी हुई जंहिं सां हू काठियूं कपे ऐं विकिणी गुज़ारो कंदो हो। हिकु ॾींहुं हू झंग में काठियूं करण वियो। जॾहिं सिज लहण वक़्तु हुन पंहिंजे घर वञण लाइ सोचियो त रस्ते में हिन खे तलाउ नज़र आयो। उते हिकु ख़ूबसूरत वण हो। खेसि वण जूं शाखूं ऐं उन जो मेवो ॾाढो वणियो। हुन सोचियो जे मां उन वण खे वढियां त मूंखे तमामु घणा पैसा मिलंदा। उहो सोचे हू उन वण ते चढ़ियो ऐं ॾाढी बेरहमी सां उन खे कटणु शुरू कयो। ओचितो हुन जी नज़र वण ते माखी मथां पई। माखी जूं मखियूं हुन खे ॾंगण लॻियूं। हुन ॾाढियूं रड़ियूं कयूं ऐं मदद लाइ पुकारियो, पर उते संदसि मदद करण लाइ केर बि न हो। ऐं आख़िरकार माखी जी मखियुनि हुन खे एतिरा त ॾंग हयां जो ही बेहाल थी वियो ऐं वण तां हेठि तलाउ जे कप ते किरियो। संदसि कुहाड़ी बि तलाउ में किरी पई। कुझु वक़्त खां पोइ हुन खे होश आयो ऐं हीउ पंहिंजे घर रवानो थियो। घर पहुची उहो समूरो वाक़ियो पंहिंजी घरवारी खे ॿुधायो। खेसि ॾुख बि ॾाढो थियो ऐं चवणु लॻो, जेकॾहिं मां लालच न कयां हा ऐं जेके काठियूं मूं वटि हुयूं उन्हनि ते ई शुक्र कयां हा त इते मुंहिंजी कुहाड़ी बि बची वञे हा। हिन कहाणी मां असांखे सबक़ु मिले थो त असांखे कॾहिं बि नाशुक्री न करणु घुरिजे। जेतिरो मिले उन में ई ख़ुशि हुजणु घुरिजे ऐं ख़ुदा जो शुक्र अदा करणु घुरिजे। त दोस्तों, तव्हांखे अॼु जी कहाणी कीअं लॻी उन जे बारे में कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। ऐं जिन दोस्तनि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उहे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿायो तव्हां त हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।